घोटकी म्यूनसिपल कमेटी इंजीनियर ब्रांच ते कब्ज़ो गैर कानूनी शॉपिंग सेंटर जे रावत जारी। म्यूनसिपल इंतजामिया पारां 11 दुकान मुबैना 1 करोड़ रुपयनि में विक्रो करण जो इंकशाफ। सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्ला ख़ान धारे जो ॼाम आसिफ रज़ाक ख़ान धारे जो मामले जो नोटिस वठंदे कम बंद कराए छॾियो। घोटकी शहर में म्यूनसिपल कमेटी जे इंजीनियरिंग ब्रांच ते कब्ज़ो करे दुकाननि जी अॾावत जो कम जारी। म्यूनसिपल इंतजामिया जे मुबैना मिली भगत सां फ़ी दुकान 8 खां 10 लख रुपयनि में विक्रो थियण जो इंकशाफ थियो आहे। इंतजामिया जी मिली भगत ऐं सियासी आशीर्वाद सां घोटकी में सरकारी ऑफिसूं ऐं प्लाट विक्रो थियण लॻा। सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते बि अमल नाहे थी सघियो। 6 महीना अॻु गैर कानूनी हद दख़लनि जे नाले ते दुकान डाहे पट कया विया, जेका मुबैना रिश्वत जे एवज़ ॿीहर तामीर थियण लॻा, जंहिं ते शहरी हल्कनि ॻणतीअ जो इज़हार कंदे कब्ज़ा माफ़िया पारां गैर कानूनी हद दख़लनि जी अॾावत जो कम फौरी बंदि कयो वञे। इस सरकारी मिल्कियत विक्रो कंदड़नि ख़िलाफ़ जांच कई वञे। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्ला ख़ान धारे जो ॼाम आसिफ रज़ाक ख़ान धारे जो मामले जो नोटिस वरितो, जंहिं बाद PP ज़िले घोटकी जो जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो पहुची दुकाननि जी अॾावत जो कम बंदि कराए छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।